तव्हां बि सोचींदा हूंदव त सौराब सूमरो कहिड़े कम सां लॻी वियो आहे, मोटिवेशनल स्पीकर थी वियो आहे, रोज़ नवां किसा नवां कहाणियूं ॿुधाए थो असांखे वेठो। तव्हां छा यूट्यूब पाण परेशान थी वियो आहे, उन पाण मूंॾे मेल कई उन्हनि यूट्यूब वारनि त व्हाट्स रॉन्ग विद यू। तव्हांजी कैटेगरी जेको आहे कॉमेडी वारी आहे चैनल जी, ऐं तव्हां वरी जेको आहे वेठा मोटिवेट था कयो माण्हुनि खे, पोइ उन्हनि खे मेल करे ॿुधायो त बाबा असां वटि सिंध में हिते माण्हू एफेक्टेड थिया आहिनि ॾाढा, बोड जी आहे ऐं बोड मुतासिर जेके आहिनि उहे ॾाढा परेशान आहिनि। सो इन जे करे असां फ़िलहालु कॉमेडी क्लिप्स नथा ठाहियूं। उन्हनि चयो ओ अच्छा ओके पोइ सही आहे। सो अॼु जेको मां थंबनेल रखियो आहे, तव्हां यकीनन सम्झंदा हूंदव त मां को शायदि हकीम थी वियो आहियां ऐं तव्हांखे को नुस्ख़ो ॿुधाईंदुमि या को दवा ॿुधाईंदुमि अहिड़ी हमेशह जवान रहण वारी, ऐं अहिड़ी का ॻाल्हि न आहे। हिकिड़ो किसो आहे, कहाणी आहे जंहिंमां इहो सबक़ु मिले थो त हमेशह जवान कीअं रहिजे। किसो हीअं आहे त हिकिड़ो हमराह हुयो जेको शादी न पियो करे, घणो अरसो गुज़री वियो, हुनजी उमिरि वॾी थी वई, तक़रीबन को 60 साल खां मथे थी वियो। सभु माण्हू दोस्त चवंदा हुआ हाणे शादी करे छा कंदे, उमिरि खाई वई। इहा अक्सर असां वटि थींदो आहे, शादीअ जी उमिरि चढ़ी हलंदी आहे 40-50 साल खां पोइ त ज़ाहिर आहे हुनजो वरी को रिश्तो बि न ॾींदो आहे ऐं हुनजी पंहिंजी दिलि बि ख़राबु थींदी आहे। हाणे शादी करे छा कंदासीं, भई छॾेसि, पर शादी करणु खपे ज़रूरु। ऐं सुनत बि आहे असां वटि त ख़ासि करे मुस्लमाननि में त शादी हर मुस्लमान खे करणु खपे, सुनत खे अमल करणु खपे। हूअं त ॿियूं सुनतूं त असां हेतिरियूं कोन था अपनायूं, तव्हां ॾिठो हूंदो, पर शादी जेका आहे उहा ज़रूरु करणु खपे। हमराह आख़िर 60 साल खां मथे थी हुई उमिरि, 62-63-65 खे पुॼण वारो हुयो। पोइ कंहिं सलाह ॾिनसि त यार हाणे तूं एजिड बि थी वियो आहे घणो, कोई न कोई साथी तुंहिंजे लाइ ज़रूरु आहे, जीवन साथी हुजे जेको तुंहिंजा ॾुख सुख ॿुधे वेही को अहिड़ो। त हुन चयो ठीकु आहे यार, पोइ हाणे ॻाल्हि हलायूं था किथे। आख़िर हुन अख़बार में इश्तिहार ॾिनो त मुंहिंजी हेतिरी उमिरि आहे, हेतिरो ऐं शादी करण जो ख़्वाहिशमंद आहियां। त उन में हिकिड़ी छोकिरी हुई, उन चयो त बाबा मां इन पोड़े शख़्स सां शादी कंदसि, पर मुंहिंजा कुझु शर्त आहिनि। हुन सां कॉन्टेक्ट कयूं पोड़े सां, ऐं छोकिरी चयोसि बाबा मुंहिंजा शर्त इहे आहिनि त हिकु त तूं जेके तुंहिंजा दोस्त आहिनि उहे सभु नौजवान हूंदा, नौजवाननि सां दोस्ती रखंदे, ऐं ॿियो राति जो जॾहिं घर ईंदे त भित टपी ईंदे, दरवाज़ो न खोलींदीमांइ मां, भित टपी करे दरवाज़े खां न अचिजांइ, भित टपी दाख़िल थी जांइ घर में अचे त। हाणे चयो त आहे त ॾुखियो कमु, बहरहाल नौजवाननि सां दोस्ती रखी सघिजे थी, भित टपण वारो वॾो अजीब शर्त आहे, पर हाणे शादी त करणी आहे। हुन चयोसि ठीकु आहे, छोकिरी खे चवंदो मूंखे शर्त तुंहिंजा क़बूल आहिनि। शादी थी वई, हुन नौजवाननि सां उथणु वेहणु शुरू कयो, दोस्ती रखियईं, जेको पोड़ो शख़्स हुयो। ऐं 2-3 ॾींहं गुज़रिया, भित टपी करे ईंदो हुयो घर में। कुझु ॾींहं गुज़रिया जॾहिं त उनजा दोस्त जेके उनजी उमिरि जा हुया, हम उमिरि, यानी 50-60 साल खां मथे जेके हुया, उन्हनि खे अची परेशानी लॻी, यार दोस्त यार असांखे मिले ई कोन थो, नंढे लाइ दोस्त आहे, अलाए किथे आहे। आख़िर पोइ हुनखे ॻोल्हे लधऊं, हिकिड़ी जॻह ते वेठो हुयो पोड़ो शख़्स। हुनखे चयो यार ऐं किथे मिले ई नथो, सफ़ा सॼी यारी खां हली वियो आहे सफ़ा मिलण जुलण खां। हुन चयो यार बसि मां अॼुकल्ह नौजवाननि सां दोस्ती रखी आहे, उन्हनि सां उथो वेहां। उहो त सही आहे, सुठी ॻाल्हि आहे, नौजवान दोस्ती बि हुजे, पर पंहिंजनि पुराणनि यारनि खे त न विसार न। 3-4 दोस्त हुनखे मिली विया, 2-3 ॾींहं कचहरी हली, रोज़ानो कोई न कोई पोड़ो अची दोस्त हुनखे चवे यार गोॾा वठिजी विया आहिनि, सफ़ा हाणे सफ़ा ॼमूं कमु नथियूं कनि, जेल में बि सूर थो रहे ॾाढो, बसि हाणे बसि नज़र बि ख़तमु थी वई आहे, हली बि नथा सघूं, घणो पंधु बि नथा करे सघूं, पोड़ा बि थी विया। इहे ॻाल्हियूं हुनखे ज़हन में अचनि पियूं। आख़िर हिकु राति जॾहिं भित टपी करे अचे पियो, जीअं भित टपियो त हेठि किरियो, जंग भॼी पियसि पोड़े जी। ज़ाल अची बीठसि, ॾे ख़बर, वरी पोड़नि सां दोस्ती रखणु शुरू कई, मिलणु जुलणु शुरू कयो अथई न। हुन चयोसि हा बिल्कुलु। चए पोइ तॾहिं मां तोखे चवंदी हुअमि त नौजवाननि सां उथ वेह ऐं उन्हनि सां दोस्ती रख, जीअं तूं सदाईं जवान रहीं। सो इहो नुस्ख़ो आहे हमेशह जवान रहण जो, त तव्हांजो बि जेका सोबत जो वॾो असरु पवंदो आहे। उहो नौजवाननि सां जॾहिं रहंदो हुयो, उहो पोड़ो शख़्स त पाण खे जवान सम्झंदो हुयो। नौजवान खेॾंदा हुया, हुन सां भॼन डुक हूंदी, हुननि सां गॾु भॼंदो डुकंदो, हेॾे होॾे नौजवान वारियूं ॻाल्हियूं, यूथ जूं ॻाल्हियूं जेके हूंदियूं एनर्जेटिक हूंदियूं ॾाढियूं, ऐं फुर्त हूंदा आहिनि ॾाढा। त हीअ बि फुर्त हुयो, भित टपी बि ईंदो, काई ॻाल्हि न हूंदी, हिन जे लाइ पाण खे जवान सम्झंदो हुयो। जॾहिं हुन पंहिंजे दोस्तनि सां मिलणु शुरू कयो, पुराणनि यारनि सां, हुननि सां मिलणु घुरिजे, कोई हिन में हे बि न आहे, दोस्तनि पुराणनि यारनि सां बि मिलणु जुलणु घुरिजे, पर माहौल जो असरु वॾो पवंदो आहे, सोबत जो असरु। इन करे हमेशह जवान रहण जो जेको नुस्ख़ो आहे न, उहो इहो ई आहे
त तव्हांजो जेको सर्किल आहे, जेको हल्को जंहिंखे चइजे, उहो तव्हांजो जेके हुजनि नौजवान हुजनि या जवान हुजनि। पंहिंजा पुराणा दोस्त त कोई नथो विसारे सघे, जेके नंढपण जा दोस्त हूंदा आहिनि उन्हनि सां बि मिलणु जुलणु रखिजे, पर जेकॾहिं तव्हांखे जवान रहणो आहे त तव्हां नौजवाननि सां दोस्ती रखो, उन्हनि सां उथो वेहो, खिलो ॻाल्हायो, खेॾो, त तव्हांजो जेको ज़हनी ओसर आहे न, जेका तव्हांजो इहो माइंड सेट हूंदो त मां बि जवान आहियां, हिननि सां गॾु हिननि जहिड़ो आहियां। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो असां वटि केतिरा ई पोड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾाढा एक्टिव हूंदा आहिनि, छो जो उन्हनि जो नौजवाननि सां, ख़ासि करे ॿारनि सां उथणु वेहणु हूंदो आहे घणो, त उहे हमेशह जवान रहंदा आहिनि। सो इहो किसो हुयो जंहिंमां इहो सबक़ु मिले थो त हमेशह नौजवाननि सां उथो वियो, ऐं इहो ई नुस्ख़ो आहे, बाक़ी ॿियो कुझु बि न आहे, अहिड़ो कुझु बि। बाक़ी वीडियो त मां ॾिसां थो व्यूज़ बि कोन था अचनि, ख़ैरु आहे, कंहिं हिकु ॿिनि माण्हुनि ते त असरु पए थो असांजे ॻाल्हाइण जो। बाक़ी कुझु कॉमेडी क्लिप्स ठाहिया आहिनि, कुझु ठाहींदासीं अॻिते हली करे, जेसि ताईं असांजे जेके मारोड़ा दरपदर लॻा पिया आहिनि फ़िलहालु इहे सेटल थी वञनि, कुझु उन्हनि जा अहंज घटि थियनि, कुझु ॾुख सूर उन्हनि जा घटि थियनि, त पोइ उन्हनि जे चेहरनि ते मुर्क में बि खेरींदासीं ज़रूरु, ऐं कॉमेडी क्लिप्स बि ठाहींदासीं फ़िलहालु ई 2-3 ॾींहं, जेसि ताईं मां अञा कुझु किसा ॿिया बि ईंदा था वञनि, माण्हू बि ॿुधाइनि था कमेंट्स में, ऐं उहे तव्हांखे ॿुधाईंदो वेंदुसि। त अक्सर माण्हू कमेंट्स में लिखनि था त ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायो पिया, ऐं कंहिं बि हिकिड़े माण्हूअ ते दिलि ते असरु थी वञे त ॿियो अञा छा खपे, भली घणी 1000, 2000, 2500 व्यूज़ अचनि था न, ख़ैरु आहे, का ॻाल्हि ई न आहे। कॉमेडी क्लिप्स त 40-50 व्यूज़ अची वेंदा आहिनि, लख अची वेंदा आहिनि, उहे वधीक हलंदियूं आहिनि, छो जो माण्हू एंटरटेन थियण था चाहिनि घणो। उहे बि ठाहियूं आहिनि कुझु, ऐं कुझु वरी अॻिते बि ठाहींदासीं। फ़िलहालु तेसि ताईं भला बर्दाश्त कयो। ईंदड़ वीडियो ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।